दोस्तन जो जेके पंजाल में हेठ वेठा आहिनि और जेके स्टेज पे वेठा आहिनि तमाम दोस्तन के काबिल एहतराम समझूं था और अस्सलाम वालेकुम। हाणे गुज़ारिश ये है तो माहौल जेको बल्दियाती नए निज़ाम के लाए ये सब सिंध में पीपल्स पार्टी के छड़े सब जमायतों इन जी मुखालफत में जलसा जलूस करे रहियूं आहिनि और पाण में सलाह मसलत करे रहिया आहिनि तो जेको नओ निज़ाम आयो आहे वो काउंसलर या यूनियन काउंसिल के नाज़िम के इख्तियारात खसण वारो निज़ाम है। असा सब गॾिजी इहो चऊं था और इहा ही गुज़ारिश रहंदी तो काउंसलर ऐं जेको नाज़िम आहे यूनियन काउंसिल जो वो एतिरो मज़बूत हुजे तो पंहिंजी यूसी जे अंदर बगैर कंहिंजी इजाज़त जे बगैर कंहिंजी मुखालफत जे राजन जी बिरादरन जी पंहिंजे वोटरन जी खिदमत करे सके और उनजे तॾहिं ते उनखे जाइज़ बुनियादी हक़ूक़ जेके आहिनि उहे पुॼाए सके बगैर कंहिं रुकावट जे। तो ये सब शयूं जेके अॻिते तव्हां ॾिसंदव जे अल्लाह ताला चाहियो तो इहे ई थींदो त तव्हां पाण ख़ुदि मुख़्तार थींदव यूनियन काउंसिल मज़बूत थींदी और तव्हां सभिनीनि जा जाइज़ बुनियादी हक़ तव्हां ताईं पंहिंजो पाण पहुचंदा और इहो जेको निज़ाम हाणे आहे जे इहो रहियो त तव्हां छड़ो पंहिंजे बिरादरी जे ऐं वोटरनि जे मथां हिकिड़ो बोझ थी हलंदो और जेको काउंसलर थियो वो जवाबदेह थींदो और जवाब ॾेई न सघंदो पंहिंजे वोटरनि खे। बाइख्तियार थर्ड टियर माना बल्दियाती इलेक्शन का पोइ जे पावर मिलिया तो पोइ त ठीक है यूनियन काउंसिल भी आम माण्हू भी इन जो फल खाई सघंदो और जे न मिलिया तो पोइ ईअं ई असां हिक ॿिए खे पिया ॾिसंदासीं और मथे असां ॾिसंदासीं तो कॾहिं महिरबानी थींदी तो सूबाई हुकूमत असांखे का शइ ॾे या न ॾे उन जी मर्ज़ी। इन लाइ असां जदोजहद जारी रखी है। कराची में भी मीटिंग थींदी जुमे नमाज़ का पोइ जैमें MQM PTI ॿिया मोतबर जेके भी आहिनि हिकिड़े आज़ाद पंहिंजी हैसियत रखनि था और कुछ जेके जमात इस्लामी जा भी आहिनि मौलाना फजलुर रहमान साहब जा भी आहिनि JUI जा और ॿिया तहरीक लब्बैक जा भी आहिनि। ये सब गॾिजी अॼु इंशाल्लाह प्रेस कॉन्फ्रेंस में फैसलो कंदा तो आया उहे धरनो ॾेई वेठा हुजनि प्रेस क्लब में या प्रेस क्लब खां अॻिते वधी वञनि तो ये सब शयूं तय कंदासीं और ये जदोजहद में तव्हां इहो यादि रखिजो सिंध सब का पहिरें आज़ाद थी सूर्य बादशाह जी कुर्बानी और तव्हां जमायती कुर्बानी असली वारिस तव्हां आहियो और जेके आरज़ी लीडर निकिरी आया आहिनि मींहुं और पानी जे मथां वो पानी खुश्क थियण जो वक्त अची वियो आहे और उन्हनि जो वापस मिट्टी में वञी लिकण जो वक्त अची वियो आहे। तव्हां पाण ॾिठो त बल्दियाती निज़ाम फिटो निज़ाम जे अंदाज में कयो वियो हुयो पोएं दौर में इलेक्शन घाट में जैमें शहरी निज़ाम ॿियो हुजे ऐं ॿाराड़ी जो निज़ाम ॿियो हुजे उन लाइ जेकी जदोजहद कई मौजूदा पीर साहब पगारो और ॿी सब सियासी जमायतूं और दोस्त अहबाब ख़ास तौर पे जमायत जेको 70 लखन का मथे जलूस जलसो कयो हैदराबाद में उन खां पोइ इहो निज़ाम वापस वरितो वियो और सॼे सिंध में हिक ही निज़ाम राइज थियो। असां भी इहो चाहियूं था सॼी सिंध में जेको निज़ाम राइज थे लोकल गवर्नमेंट जो इलेक्शन घाट में
वो अवाम जी और तहा जी खुद मुख्तारी जे मथों का रुकावट न अचे और जे उहा असा कामयाब थी आसे तो इंशाअल्लाह तहा पार ॾिसंदो त जेके पोणा 14 साल गुज़री आहिनि हिकिड़ी सिर तहां जी या किथे भी न लॻे शहरनि में हथियो गटर जो पानी उथली पियो आहे नमाज़ पढ़ण वारो नमाज़ पढ़ण लाइ नथो वञी सघे त इहे सभु शयूं तव्हांखे बि ॾिसणु खपे जॾहिं हितां वञो त पंहिंजे दोस्तनि खे बिरादरियुनि खे पाड़े वारनि खे सभिनीनि खे सम्झायो त असांखे मक़सद सां निकिता आहियूं ऐं जेसि ताईं इहो मक़सद हासिल न कंदासीं असां आराम सां न वेहंदासीं ॿ शयूं मां तव्हांखे वज़ाहत सां चवां त इलेक्शन जे जनरल इलेक्शन थिए थो तो उन जो मक़सद ॿियो आहे जे तव्हांजो बलदियाती इलेक्शन थिए थो उन जो मक़सद आहे त तव्हांजो पंहिंजो ज़ाती ॻोठ पाड़ो टाउन कमेटी उन जो तव्हांखे ख़ुदि मुख़्तार करण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे जंहिंमें जनरल इलेक्शन वारा उम्मीदवार प्रोविंशियल और नेशनल असेंबली जा उन्हनि जो कोई इख्तियार न हुजणु खपे उहो इख्तियार तव्हां ताईं हुजणु खपे वो अवाम ताईं हुजणु खपे अवामी नुमाइंदनि ताईं हुजणु खपे मां त इहो चवंदुसि त जेके बि दोस्त आहिनि उहे ख़ासि तौर ते पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ाए लिखाए ऐं पंहिंजे ID कार्ड जॾहिं थी वञे त वोटर्स लिस्ट में ज़रूरु चेक कनि त छो त 52% ज़ाइफ़ुनि जो वोट मर्दनि खां वधीक आहे हिन वसीले सां उहो जेतिरो तव्हां इस्तेमालु कंदव ऐं एजेंट पंहिंजा मज़बूत रखंदव लेडीज़ पोलिंग ते उहा तव्हांजी कामयाबी थींदी त मुंहिंजी उम्मीद अल्लाह में आहे अल्लाह ताला तव्हांखे हिम्मत ॾींदो ऐं एतिरो तव्हांखे अकुल बि इंशाअल्लाह ॾींदो त तव्हां अॻिते मुस्तक़बिल में पाण खां जेके परे दोस्त आहिनि उन्हनि खे कीअं वेझो था आणियो ऐं वेझो अची उन्हनि खे कीअं अॻिते गॾु वठी था हली सघो ॿार मिली करे तो इहे सभु मुख़्तसरनि मां चवां थो जुमे जो निमाज़ जो टाइम बि थींदो तव्हां सभिनी दोस्तनि जो घुराइतो आया ऐं मक़सद सां असां निकिता आहियूं इन मक़सद खे तव्हां पाण अॻिते वधाइण ॿिए पासे ऐं ईदे में असांखे अल्लाह कामयाबी ॾींदो तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी अल्लाह तव्हांखे आबाद रखे ख़ुशि हुजो बचनि ॿारनि सां ऐं तव्हांजे लाइ ॾुखियो वक़्तु न अचे ख़ुशियूं ई ख़ुशियूं अचनि पाकिस्तान तव्हां सभु बि ज़िंदाबाद वॾी महिरबानी